अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि। रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी से आ रही है। व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौला दफ़अुल्लाहि अन्नास बअदहुम बिबअदिन लफ़सदतिल अर्द। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम पाब औलादे अलिया। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आए बुलबुलान गुंचाए गुलजार अहमदी। सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा मुहतरम दोस्तों, प्यारा भाइरो, बुजुर्गो, सॼो ॾींहुं अल्लाह जो क़ुरान ऐं सुहिणे हबीब जो ऐं उन जे बचड़नि जो शान ॿुधी रहिया आहियो। मुख़्तलिफ़ आयतुनि ते मुख़्तलिफ़ ख़िताब थी चुका आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला मूं गुनहगार खे अव्हां जे अॻियां कुझु अर्ज़ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात कलाम करीम मां जन सुहिणनि लफ़्ज़नि जी तिलावत जी मूं गुनहगार खे सआदत हासिल थी आहे। इन आयत जे तर्जुमे खां अॻ में तमहीदन ॻाल्हि ज़हन में विहारण जे लाइ अव्हां खे अर्ज़ कयां त अल्लाह ताला सारी कायनात खे पैदा कंदड़ आहे, वजूद ॾींदड़ आहे। अहिड़े नमूने कायनात खे पैदा फरमायो अथई जंहिंजे ॾिसण सां इंसान जो अकुल हैरान आहे। पैदा करण खां बाद उन जे सिलसिले खे हलाइण लाइ अल्लाह ताला असबाब जो ज़रियो रखियो आहे। का बि शइ दुनिया ते ठहे थी, अचे थी, हले थी, घुमे थी, फिरे थी त घणो करे उन जो को न को सबब आहे। का न का उन खे मैदान में आणण वारी शइ आहे। सैयदना इमाम आली मकाम असां अव्हां सुन्नत जमात जे दिल जो करार ऐं चैन, सुहिणनि में सुहिणो हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हेॾो अज़ीम वाक़ियो रूए ज़मीन ते बेमिसाल वाक़ियो जो पेश आयो, उन जो सबब छा आहे, उन जी ज़रूरत छो पेश आई। अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक जे इन आयत सगोरी में अहिड़ी ॿी आयत बि आहे। उन में ॿुधाए वियो आहे, अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे त मूं रब्बुल आलमीन जो निज़ाम आहे त मां हिकिड़नि खे ॿियनि जे ज़रिए दफ़अ कंदो आहियां। बुराईअ खे नेकीअ सां दफ़अ कंदो आहियां। बुरे माण्हूअ जे मुक़ाबले में नेकोकार खे आणे उन जे बुराई वारी ताक़त खे ख़त्म कंदो आहियां। ही मूं अल्लाह जो निज़ाम आहे। इन ई लिहाज़ सां मूं दुनिया ते नबीअ मोकिलिया। इन ई लिहाज़ सां नबीअनि जे सहाबनि मैदान मल्हाया। इहो ई लिहाज़ हो जंहिंजे करे सैयदना इमाम आली मकाम हज़रत हुसैन सुहिणो रज़ी अल्लाह ताला अन्हु अरदाह मैदान में आयो। बुराई कहिड़ी हुई? यज़ीद जहिड़ो नाअहल, यज़ीद जहिड़ो नालायक, यज़ीद जहिड़ो शराबी ज़ानी, यज़ीद जहिड़ो बद किरदार, यज़ीद जहिड़ो बदमाश हुक्मरान तख़्त ते काबिज़ थी वेही रहियो। उन जी सोच हुई त मां अल्लाह जे प्यारनि खे बि मजबूर करे, मक़हूर करे पंहिंजे हथ ते हथ रखायां, उहे मूंखे तस्लीम कनि
मुझी हाकिमियत जे अग्यां झुकन, मुझो सलाम कन। इहा गाल सुहिणे हबीब जे बच्चे खातूने जन्नत जे पाक खीर पियंदड़ हुसैन अलीजुल मुर्तजा जे सुहिणे जज्बे जिहाद वारे रत मां ठहियल नबी करीम जे नवासे खे पसंद न आई। इहो ई सबब हो, इहो ई वजह हो जो इमाम आली मकाम तने तनहा पंहिंजे बच्चन ऐं थोड़न साथन सां गॾु मैदान जिहाद में आयो। अल्लाह जे राह में हक़ जे होके ॾियण जे लाइ जेका बि हुनखे तकलीफ़ दरपेश आई, जेके बि मुसीबतूं दरपेश आयूं, जेकी बि हालातूं अॻियां आयूं, सैयदना इमाम आली मकाम उहे सभई क़बूल कयूं, उन सभिनी खे बर्दाश्त कयो, उन सभिनी जे अॻियां पंहिंजे पाक सिर खे रखण जे लाइ तयारु थी वियो। पंहिंजा बच्चा, पंहिंजो वतन, पंहिंजो माल, पंहिंजी हर शइ कुर्बान करण जे लाइ तयारु रहियो, पर बातिल खे सलाम करण जे लाइ तयारु न थियो। ऐं इहो ई वजह आहे जो इस्लामी दुनिया जे नाम और वलीअ कामिल अकमल वलीअ जे हिकु न ॿ न 90 लख काफ़रनि खे कलमो पढ़ाए मिठे मोहम्मद जो उम्मती बनायो। हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमायो तो हुसैन शाह बि आहे, बादशाह बि आहे। हुसैन पंहिंजे पाक सिर खे ॾियण जे लाइ तयारु रहियो, पर यज़ीद जे हथ ते हथ न रखी। इमाम आली मकाम हजरत हुसैन जे अॻियां जेका तकलीफ़ आई, जेके मुश्किलातूं आयूं, जेके मसाइब आया, जेके दर्द आया, इमाम आली मकाम सभई बर्दाश्त कया ऐं पंहिंजो नालो शहीदन जे अॻुवाणीअ में, सब्र वारनि जी अॻुवाणीअ में, सजदे गुज़ारनि जी अॻुवाणीअ में, आबिदनि जी अॻुवाणीअ में, क़ुरान पाक जे तिलावत कंदड़नि जी अॻुवाणीअ में, मुहम्मद मुस्तफ़ा जे आशिक़नि जी अॻुवाणीअ में को अहिड़ो मरहलो न हो जंहिंमें हुसैन पंहिंजी अॻुवाणी साबित करे न ॾेखारी आहे। वॾी आवाज़ सां नथा चओ सुभान अल्लाह? चओ साईं सुबुह खां लॻा आहियूं इहा सुभान अल्लाह, इहा सुभान अल्लाह। वारो त मौलवी ॾियो ई कोन था वञूं काॾे, पर दुआ कयो हजरत मौलाना साईं हाजी मोहम्मद उस्मान खे, उनजे बचननि खे, जंहिंजे ज़रिए अल्लाह ताला ही अहिड़ो आलीशान गुलशन हिते क़ाइमु कयो आहे, शानदार मस्जिद मदरसो आहे। असां तव्हांखे अहिड़ा जलसा नसीब थियनि था पिया। इहा सभु उन मर्दे मुजाहिदी पोख पोखियल आहे। ऐं हाणे वरी साईं नाले मिठे बि उनखे पाणी ॾियण में कमी न कई आहे। दुआ कयो मोहम्मद घोट आशिक़ सदाईं ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। असां तव्हांखे अल्लाह ताला मौक़िया था फरमाए। इमाम आली मकाम पंहिंजे हर लिहाज़ सां अॻुवाणी साबित करे ॾेखारी। अल्लाह ताला जी ज़ात आ बरकात, हुन ते राज़ हो, हुन ते प्यार हो, हबीब जो प्यारो हुआ, खुदा जो प्यारो हुआ। ऐं प्यार में उथंदई इम्तिहान ईंदो आहे, आज़माइश ईंदी आहे। उन आज़माइश खे, इम्तिहान खे इमाम आली मकाम उथंदे ई ॾिठो हो। ऐं हुन जी सॼी ज़िंदगी इन्हनि ॾुखनि तकलीफ़ुनि खे सहंदे गुज़री हुई। कीअं उथंदे ॾिठो हो? मिली जुली दुरूद पढ़ो त मां अर्ज़ु कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली पढ़ो, रब अजुर ॾींदो। सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। 6 साल ऐं कुछ महीना इमाम सुहिणे जी उम्र हुई। घणा ॻाल्हाए मुंहिंजा मिठा भाउ? ऐं कुछ महीना इमाम आली मकाम जी उम्र हुई त सुहिणे नबी पाक जी ज़ात बरकात ज़ाहिरी तरह जुदाई फरमाई।
6 साल ऐं कुछ महीना वरी अञा 6 महीना न गुज़रिया ऐं महबूब जी जुदाई का मामूली शे कान हुई। अब ॻाल्हायो मामूली शे आहे, ॻाल्हायो। एतिरो इन जुदाई जो सदमो हो जो सैयद तय्यब ज़ाहिर ताहिर आबिद साजिद फाज़िल कामिल साइम फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी नूरानी नेरनि मां पाणी वहिया पई ऐं पंहिंजे बाबे करीम खे यानी ॾिठई त सहाबे किराम मज़ार जे हवाले करे मोटिया हल तॾहिं छा फरमायई। वाह 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 वाह, मुंहिंजी अम्मा ख़ातून जन्नत जा बाज़ारा बोल त ॿुधो। फरमाए थी माज़ाला मन शम तुरबत अहमदा अल्लाह यशुम मदज़मान गवालिया। जै मुझे दिल बर बाबे जी पाक मज़ार जे मिट्टीअ जी खुशबू सूंघी हूंदी उनखे क़यामत ताईं बि खुशबू मज़ो न ॾींदी। महबूब जे पाक मज़ार जे मिट्टीअ जी खुशबू। अम्मा खातून जन्नत इरशाद माज़ा अला मन शम तुरबत अहमदा अल्लाह यशुम मदज़मान गवालिया सुब्बत अलैया मसाइबुल्लो अन्हा सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया। अम्मा फरमाया त मुझे मथा उहे जबल गमन जा टुटराहल जेकन इहे गम ॾींहं ते पवन हा त रात थी वञे हा। पर अम्मा खातून जन्नत जे दिल जे बर्दाश्त के सलाम जो एॾा गम सहंदे कॾहिं बेसब्री न कई, कॾहिं पाक मथे तां रओ न लाथई, कॾहिं मुंहं मुबारक में मिट्टी न विधई, कॾहिं काला कपड़ा न कयई ऐं सब्र जे मैदान में एतिरो मथे आई जो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह ताला ऐलान फरमाईंदो ओ मशर जे मैदान वारो अॼु कंध हेठि करे वियो मुंहिंजे मुहम्मद जी शहज़ादी खातून जन्नत अची रही आहे। नानी करीम जी जुदाई हुसैन खे मिली ऐं एॾो दादलो एतिरो प्यारो मुस्तफ़ा करीम जो हूंदो हो जीअं चवे तीअं थी वञे, जीअं घुरे तीअं थी वञे, जीअं चाहे तीअं थी वञे। नबी करीम जी ज़ात बरकात निमाज़ पिया पढ़नि इमाम आली मक़ाम संदन पाक जंघुनि जे विचां ऐं मथो ॾेई लंघे हुज़ूर पेर खोले बीहनि, अॻिते वधी वञे वरी मोटी अचे नबी से पेर खोले बीहनि। हालांकि नबी से फरमाइनि था पिया त निमाज़ ईअं पढ़जनि त ख़ुदा खे ॾिसी पियो। अहिड़ी प्यारी इबादत असांजे लाइ त ॼण त ॾिसी पियो पर नबी त ख़ुदा खे ॾिसे थो। चओ त नबी त ख़ुदा खे हथ मथे खणी चवंदो हल। नमाज़ में हुसैन अंगल पियो करे नबी से क़बूल पिया फरमाइनि, अॻिते वञे हुज़ूर पेर खोले वरी पोइ वञे हुज़ूर पेर खोले जीअं इमाम चए पियो त मुंहिंजो महबूब करे पियो। हर अंगल हर नास हुसैन जो मदीने वारा साईं खनन पिया, मक़बूल फरमाइनि पिया, मंज़ूर फरमाइनि पिया। एतिरो दादलो मशहूर वाक़ियो आहे साईं करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात मदीने तैयब जे घिटीअ मां पे विया। किथां पे विया? वॾे आवाज़ सां जवाब ॾे मुंहिंजा भाउ, किथां पे विया? कहिड़ो शहर? दुआ कयो अल्लाह ताला हिन मुहर्रम जे 10 तारीख़ असांजी दुआ क़बूल करे जल्दी वीज़ा खुले ऐं जल्दी दिलबर जे दर जो दीदार नसीब थिए। छा चयो हिकिड़े मोहब्बत वारे? चथो करां गल की खज़ीने दी। थोड़ा था चो सुभान अल्लाह। करां गल की खज़ीने दी ए दुनिया खादी है खैरात मदीने दी। ए दुनिया खादी है खैरात मदीने दी।
करा गल की खजीने दी। छा मदीने जो मंजर आहे। महबूबा आका पिया वञनि, नूरानी जलवा था ॾिसजनि, हबीब करीम जी ज़ात आ बरकात मुरकंदा हा त मदीनो रोशन थी वेंदो हो। तंदन पाकनि मां नूर जूं तजल्लियूं निकिरंदियूं हुयूं। उलमा लिखियो त हज़रत हुसैन बि अहिड़ो सुहिणो हो जो मदीने मुनव्वर में रात जो जेकॾहिं मदीने जे घिटीअ सां हलंदो हो त संदसि नूरानी गलनि मां, अखियुनि जे पासनि मां, कननि मुबारकनि जे पारनि मां, पेशानी मुबारक मां ईअं नूर जूं तजल्लियूं निकिरंदियूं हुयूं जो रस्ता रोशन थी वेंदा हुआ। अल्लाह अकबर। या सय्यदी या रसूल अल्लाह, हक चार यार, नारो है वह, प्यारो है वह, जोश वारो है वह, पर मूं गरीब के थोड़ो टाइम ॾियो, टाइम थोड़ो आहे न सही, त नारनि खे टाइम छॾे ॾियो, कुझु मां अर्ज़ करे वठां। हुज़ूर सोना लॻिया पिया वञनि। हिकिड़ो नंढड़ो ॿारु रांदि पियो करे, साईं फरमाईंदा हेॾे आ, इशारो थियो ऐं महबूब जो इशारो को मामूली इशारो आहे छा? इशारो थिए त चंड टुकरा, इशारो थे त लथल सिज मोटे, इशारो थे त पथरियूं कलमा पढ़न, इशारो थे त वन सजदा कंदा अचन, इशारो थे त मुंहुं लॻो हजेरी थी ॻाल्हाए, इशारो थे त जाबर जा पुट कुठल जेरा थी वेही रहन, इशारो थे त जन्नत सलाम पई करे, इशारो थे त मलाक दीदार जे लाइ तड़पंदा रहन। मदीने जे मीर जो इशारो आहे। नंढड़ो ॿार डोड़ंदो आयो आहे, साईं जे साम्हूं आयो आहे, मुंहिंजा साईं वेही था रहन, उन मेरे ॿार खे हंज में था विहारीन। हुसैन पाक न हो, हजरत हसन न हो, अलीउल मुर्तज़ा जो लाल न हो, खातून जन्नत जो लजपाल बचो न हो, सिद्दीक फारूक उस्मान जो बचड़ो न हुयो, ईअं मुस्लमान कंहिं सहाबी जो बचड़ो हुयो। गॾु हलण वारा पुछनि त या रसूल अल्लाह, हीउ एतिरो प्यारो छाजी लाइ? पाण फरमाईंदा त हिन जो हुसैन सां प्यार आहे, सुबुह जो निंड मां जीअं उथंदो आहे हुसैन ॾे हली ईंदो आहे। हिन जो हुसैन सां प्यार आहे, जंहिंजो हुसैन सां प्यार आहे तंहिंसां मूं मुहम्मद करीम जो प्यार आहे। एॾो प्यारो, एतिरो दादलो हुसैन। नबी पाक जे जुदाई जा हम अञा महबूब जे रहलत खे 6 महीना न थिया। हजरत अली मुर्तज़ा घर में आयो, सैयद खातून जन्नत मेट मले रखियो आहे, बचड़नि जा कपड़ा धोई रखिया आहिनि, अटो ॻोहे मानी पई पचाए। सैयदना अली मुर्तज़ा बीही फरमायो, फातिमा सॼी ज़िंदगी तो ईअं 2-3 कम दुनिया जा न कया आहिनि, अॼु छाजी सोचा, छो थी करी? चए थी प्यारा, अॼु मुंहिंजी हिन दुनिया तां वञण जी घड़ी वेझी आई आहे। साईं हजरत अलीअ खे बि त नबी करीम जे जुदाई जो ज़ख़्म हो, उहे दर्द हुया। कीअं कीअं क़िबला कीअं थी? हजरत फातिमा कीअं थी फरमाई? हजरत अली फरमायो, छा पई चवी? चए थी क़िबला सची ॻाल्हि आहे, मां सुती पई हुयसि, अखियुनि ते थोरी निंड तारी थी, उहद जबल जे मथां निहारियमि, मुंहिंजो बाबो करीं बीठो आहे, मां परे खां निहारे बाबा साईं खे सुञातो, मूंखे फरमाई त मां हिकु जबल जे मथां बीठो आहियां, परदीदार आहीं, मां तोॾे निहारियां थो, मुंहिंजे पोयां 1.25 लख नबी हेठि बीठा, ये सभई तुझी जनाज़े निमाज़ में शरीक थींदा, तुझी हयाती पूरी थियण वारी आहे, जल्दी जल्दी हली आ, एतिरी जुदाई हाणे सहन कान थी पुॼी सघे। अल्लाह ताला तुंहिंजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। साईं मां वञण वारी आहियां, इन जे करे मूं तयारी कई आहे। हजरत अली फरमाए थो त कीअं पई थी वञी? विटाई घोट बयान फरमायो, अॼु पुणे वायूं कनि वन जारा वञण जूं, हलण हारा तकिड़ा रुआ तान रहन, आ झली जस केतिरो सरतियूं साम्हूं ॾिन, पदह छोड़े जन विधा बेड़ा बार में।
सुहिणे अली मुर्तज़ा जे नूरानी निगाहनि मां पाणी वहण शुरू थी वियो आहे। ख़ातून जन्नत फरमाए थी पई अली मुर्तज़ा, अॼु दिलि घुरियो त कपिड़ा धोई ॾेई वञान, दिलि घुरियो त मानी खाराए वञान, दिलि घुरियो त वेंजारे वञान। 7-8 साल जे उमिरि जा बचड़ा हल, एॾी जुदाई अञा नाने करीम जी जुदाई जा दर्द ख़त्म न थिया हल, पुराणा ई न थिया हल त वरी जी जलमा जी जुदाई अॻियां थी वई आहे। मुझे इमाम आली मकाम जे प्यारे बाबे हजरत अली मुर्तज़ा के खातून जन्नत फरमायो त अली मुर्तज़ा मां वसियतूं थी कयां, उहे त ज़हन में विहार जा। फरमाई कहिड़ियूं? कि बिला मां जॾहिं तुंहिंजे निकाह में थे आयसि तॾहिं अल्लाह ताला जे हबीब पंहिंजी बाबे करीम खां पुछूं, बाबा अवां रब जा नबी आहियो, अवां पंहिंजी ॻाल्हि का बि न हलाईंदा आहियो, हर शइ ख़ुदा जी आहे, हर हुकुम अल्लाह जो आहे, जीअं रब चवंदो आहे तीअं कंदा आहियो। मुंहिंजो निकाह जेको अलीअ सां थियो आहे, अवां कहिड़े लिहाज़ सां था करायो? फरमायो मूंखे रब करीम जो अमुर आहे। बाबा जे रब करीम जो अमुर आहे त मूंखे एतिरो हक़ आहे जो मां महर बि ख़ुदा करीम खां घुरां। छा थी घुरे? महर, जंहिंखे असीं चवंदा आहियूं काबीनू। हज़रत खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा खां नबी साईं था पुछनि, अमां महर में तोखे छा छा खपे? पाण फरमाए था, लो शेतुल सारत मय जिबाल ज़हब। हाफ़िज़ साहब मुझे किताब जो तकड़ो ऐलान कयो, टाइम खे नज़र में रखे। हिकिड़ो आहे हज़रत इमाम हसन हुसैन जी ज़िंदगी जो अहवाल, ॼमण खां वठी करे शहादत ताईं, जो नबी पाक जे यारहनि नगनि घर वारनि मोमिन जे मायरनि जे ज़िंदगी जो अहवाल, जेको मखदूम हाशिम ठटई फारसी में लिखियो आहे, मूं सिंधीअ में कयो आहे। टियों आहे निमाज़ जी अहमियत, वुज़ू में फ़र्ज़ में फ़लसफ़ो कहिड़ो आहे, वुज़ू छो था कयूं। चौथों आहे क़ुरान पाक जो तफ़सीर। ख़ुदा करे तव्हां वठो पढ़ो। असांखे मोरे शाहपुर दौलतपुर में घणी घटि मोट मिलंदी आहे, पर तव्हांखे छॾणो त न आहे न। दुरूद शरीफ़ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़ी वसियत ॿुधो, साईं मां घुर कई महर जी। महर कहिड़ो हो? सोन चांदी न, दुनिया दौलत न। दिल पे चयो त बाबा साईं खे जॾहिं खां मां समझदार थी आहियां, उम्मत जी लाइ परेशान ॾिठो अथमि, दुआऊं घुरंदे ॾिठो अथमि। या अल्लाह मुंहिंजो महर इहो करे छॾ जो मुंहिंजे बाबे जे उम्मत जी शफ़ाअत जी मूंखे चिठी ॾेई छॾ, लिखत में ॾेई छॾ। फातिमा ज़हरा खे रब ते यकीन आहे, चओ रब ते। नबियन खे बि रब करीम जे कुदरत ते यकीन आहे। इब्राहिम सुने दुआ घुरी न, अरनी कैफ तुहिल मौता, मूंखे ॾेखार त मोल केथो जेरा करी। रब चयो अवलन तुमिन, ईमान कोन थई? काल भला ईमान त आहे, वला किल यतमइन क़ल्बी, पर दिल खे इत्मीनान थींदो। खातून जन्नत में चयो मुंहिंजा बाबा मूंखे इत्मीनान थींदो। ऐं उन खां पोइ कुदरती कलम सां कुदरती पने ते लिखजी आयो, जाल तो सुदा का फातिमत शफात उम्मत मोहम्मद। फातिमा तो ज़हरा जो महर कहिड़ो आहे? मुस्तफ़ा जे उम्मत जी शफात। अली मुर्तज़ा खे थी चए क़िबला, इहा चिठी इन पन्ने में हिन में हर में ॿधी पई आहे। मां जो दुनिया तां इंतकाल कयां त इहो मुंहिंजे कफ़न में विझी छॾिजां। हिकिड़ी वसियत इहा ॿी, मुंहिंजे वफ़ात खां पोइ तूं शादी कंदे, वॾो कुरारो नाहीं, ॿुढड़ो नाहीं, शादी गुनाहनि जो बचाव आहे। ॿी औरत मुंहिंजी बच्चन खे प्यार ॾे या न ॾे, मूं अलीअ जी मूं खातून जन्नत जी भेण हज़रत ज़ैनब जी न्याणी आहे, बीबी उमामा, उन सां तूं निकाह कजां। इहा मुंहिंजी वसियत आहे। उहा मुंहिंजे बच्चन जी मासात हूंदी, मुंहिंजे बच्चन खे ॾाढो प्यार ॾींदी। इहे सभई वसियतूं करे अम्मा जन्नत जे हवाले थी।
इहो बि सदमो इमाम हुसैन खे आयो। हज़रती भाउ इमाम हसन खे ज़हर जे ज़रिए शहीद कयो वियो, इहो बि सदमो इमाम हुसैन खे आयो। हिन हर सदमे ते मुंहिंजे हुसैन सब्र करे ॾेखारियो। छा करे ॾेखारियो? ऐं सब्र ई अहिड़ी शइ आहे जंहिंजे लाइ क़ुरान पाक में तक़रीबन 84 भेरा हुक्म आयो आहे, सब्र कयो, सब्र कयो, सब्र कयो। सब्र वारनि जो हेॾो दर्जो आहे, सब्र वारनि जो हेॾो मक़ाम आहे। हाणे हलंदे हलंदे इमाम हुसैन सोनो जन जवान थियो आहे ऐं शादीअ जी उमिरि थी आहे, त इमाम हुसैन जी शादी कंहिं कराई? हज़रत अमीर उमर। जवाब ॾियो, कंहिं कराई? नथा ॻाल्हायो, सुनियो, कंहिं कराई? सॼो ॾींहुं उनखे गारियूं मिलनि, उन ते गंदु छिलायो वञे, उनखे बुरो चयो वञे, उन ते माज़ अल्लाह अल्लाह केतिरा कूड़ा था वञनि। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ईरान खे फ़तह कयो आहे, ईरान जे बादशाह यज़्द जुर्द जूं बनियायूं क़ैद थी मदीने में आयूं आहिनि। इमाम हुसैन हसन हुसैन जवान हल, हज़रत उमर जा बचड़ा जवान हल, हज़रत अबू बकर जा पुट जवान हल, हज़रत उस्मान जा बच्चा बि हुया, सभु नौजवान सहाबी बि हुया, दरबार में के वेही रहिया। त अमीर उमर ईरान जूं न्याणियूं असांखे ॾींदो, हू चए मूंखे मिलंदी, हू चए मूंखे मिलंदी। हज़रत अमीर उमर ऐलान फरमाए छॾियो, ओ मदीने में वेहण वारो, ओ मुंहिंजे हबीब करीम जा सहाबी, ओ मुंहिंजा बच्चा, मुंहिंजे यारनि जा बच्चा, मुंहिंजे साथनि जा फर्ज़ंदो, को वधीक तमा न रखे। ही ईरान जे बादशाह जूं न्याणियूं हल, शहज़ादियूं आहिनि, इहे मां परणाईंदुसि त मुस्तफ़ा जे शहज़ादनि खे परणाईंदुसि। फ़ैसिलो ॾियो त दुश्मन या दोस्त? हथ मथे खणी जवाब ॾियो, सॼण या दुश्मन? प्यार ॾियण वारो या धार करण वारो? ॻाल्हायो त सही। पोइ उनखे गारियूं, उनखे तबर्रा, उनखे बुरो चवणु, हे अख़लाक़ न आहे। उहो शानदार अमीर उमर जेको मुस्तफ़ा जे बच्चनि खे पंहिंजे बच्चनि खां वधीक प्यार ॾींदो हो, पंहिंजे सगन पुटनि खां वधीक प्यार ॾींदो हो। हिकु भेरे हज़रत इमाम हसन ऐं हज़रत अमीर उमर जो बचड़ो रांदि पिया कनि। रांदि कंदे कंदे अमीर उमर जे पुट खे इमाम हसन फरमायो त असांजो मकाम नसब जे लिहाज़ सां सोची थो त केॾो वॾो आहे। चई केतिरो? चई तुंहिंजो बाबू अमीर उमर असांजे नाने मुहम्मद करीम जो अक़ीदतन मुहब्बतन ग़ुलाम आहे। नंढे ॿार खे सम्झ में न आई, डोड़ी आयो। हज़रत अमीर उमर, बाबा जी अब्बा, आले नबी ने मुझको कलमा बुरा कहा। मुझे ॻाल्हायो आहे मुस्तफ़ा जे आले नबी ने मुझको कलमा बुरा कहा, बच्चों में खेलना मुझे जंजाल हो गया। छा कयां? मुंह खां जहिड़ो को न बाराणो से। बाबा तोखे छा चयो अथसि? चई बा छा ॿुधायां? चवे छा थो? ॿुधा त सही। चई बाबा भरी कचहरी में हिकु जेड़नि में वेठा हुआसीं, मूंखे छा चई ॿुधायां? चई ॿुधा। चयो तेरा पिदर जनाबे नबी का गुलाम है, नाना हमारा सरवरे आली मकाम है। मारे विधई असांखे अबा एतिरी ॻाल्हि करे रहियो तूं अमीरुल मोमिनीन आहे, ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहे। हज़रत अमीर उमर मुरकंदे फरमायई त इमाम हसन खां इहा ॻाल्हि लिखराई, कलम बि खण, कागज़ में लिखराया। चई बाबा जे लिखी रे त पोइ? चई तूं लिखाए जे लिखी रे त पोइ? या तो फिर मैं जरा तवज्जो दिले साफ से करूं, फैसल मुकदमा तेरा इंसाफ से करूं। पन्नू हथ में, कलम हथ में, डोड़ो आयो सिधो हज़रत इमाम हसन वटि। साईं पुछो ॾे ख़बर वारी मोटी आयो छा? चई हा, छा थियल आहे? चई लिखी ॾे। सवेर छा कयो हुई?
चई छा चयुमि? चई त तुंहिंजो बाबो असांजो नबी करीम जो ग़ुलाम आहे। चई ईअं चयुमि? चई खणी आ मां लिखी ॾियां। छा थो लिखे? एकदम हसन ने लिख दिया ये जिक्र आम है, यानी उमर जहां में नबी का गुलाम है। सुभान अल्लाह। लिखी तो जा कहिड़ो एब आहे, कहिड़ी ग़लति ॻाल्हि आहे, कहिड़ो कूड़ हणियो अथमि, लिखी तो जा। हज़रत इमाम हसन लिखी ॾिनो। हज़रत अमीर उमर जो बचो कागज़ हथ में सिधो बाबे वटि आयो। बाबा जी अब्बा ही ॾिस। चइबा अल्हम्दुलिल्लाह ॾाढो भलो थियो। मां केरु थींदो हा जो नबी जे बचन जी गुस्ताखी कयां? हे त मुंहिंजे लाइ भलो थी वियो आहे। बाबा कीअं भलो थी वियो आहे? चथो जब मैं मरूं कफन में रखना निविष्ट ये तहरीर है हसन की दलीले बिहिश्त ये। चिट्ठी ये मैं अब खौफ कुछ नहीं रहा है इस हकीर को, चिट्ठी ये मैं दिखाऊंगा मुनकर नकीर को। पोइ दुश्मन ना उनखे गारियूं ॾियूं, उन जूं गिलाऊं कयूं, उनखे बदशद वेही चऊं, हे असांजो अखलाक न आहे, असांजो ईमान नथो चाहे। महबूब करीम जे बचड़े इमाम हसन हुसैन जो वॾो शान आहे। हज़रत हुसैन जी शादी कराई आहे त अमीर उमर कराई आहे। अम्मा शहर बाणो तव्हां ॿुधो हूंदो आलिमनि जे वाइज़नि में, ज़ाकिरनि जे बयान में, तकरीरुनि में, ख़िताबनि में, कैसेटुनि में। या शहर बाणो जेका सोणे हुसैन जी पाक दामन कुंवार आहे, या परणाई आहे त अमीर उमर परणाई आहे। ऐं अमीर उमर एतिरो शान वारो आहे जो रूए ज़मीन जा जेकॾहिं माण्हू गॾिजी पवनि उन जे नेकी जे बराबरि न थींदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत इमाम हुसैन शादी कई, बचड़ा थिया, पुट थिया, न्याणियूं थियूं। अबा हुसैन पाक खे औलाद घणो हो? तकलीफ़ माफ़ कयो। ॿुधायो मुंहिंजा मिठा भाउ, मुहर्रम शरीफ जो महीनो आहे, आशूर जो ॾिहाड़ो आहे। अल्लाह ताला जी ज़ात आहे बरकात, अव्हां खे सुठो मौक़ो नसीब फरमायो आहे। ॿुधण जो हर साल ॿुधंदा था रहो। इमाम अली मक़ाम जे औलाद में इख़्तिलाफ़ आहे। टे पुट त सभई मञीनि था, ॿ न्याणियूं त सभई मञीनि था। टे पुट जन खे अली अकबर, अली औसत, अली असगर सॾियो वियो आहे। ॿ न्याणियूं हज़रत हबीब करीम जे प्यारनि न्याणियुनि जे नालनि ते। हिकिड़े जो नालो फातिमा। छा नालो? वॾे आवाज़ सां ॻाल्हायो, वॾी आवाज़ सां ॻाल्हायो। जंहिंखे सुगरा सॾियो वियो आहे। ॿिए जो नालो सुकैना, आम सिंधीअ में सकीना चवंदा आहियूं, पर मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी लिखियो आहे, अल्लामा इब्न अब्दुल बर लिखियो आहे, अल्लामा इब्न अल असी लिखियो आहे, अल्लामा इब्न कसीर लिखियो आहे। चूटी जा मुहक़िक़ उलमा सब लिखी विया हल त सीन खे पेश, काफ खे ज़बर, नालो चाहे सुकैना। अल्लाह जे हबीब जे बचे जूं न्याणियूं आहिनि। के मुअर्रिख़ लिखनि था पिया त 2 पुट ॿिया भाउ, माना 5 पुट हा। हिकिड़ी न्याणी ॿी बा जेका नंढे हूंदे गुज़ारे वई आहे। हुसैन पाक खे पुट बि हा, न्याणियूं बि हुयूं। हलंदे हलंदे जॾहिं 52 साल जी उमिरि खां मथे चढ़ियो आहे तॾहिं यज़ीद पंहिंजे तख़्त ते आयो ऐं उन मजबूर करे बेअत वठण जी कोशिश कई। हुसैन सोने फरमायो त जेकॾहिं मां अॼु बेअत कयां, जे असांजे मुल्क में हले पियो, हले पियो न बा, सभई चुप। हींअर को पुछे थो, ॻाल्हाए त सही, मिंथ कयोनि त ॿेड़ी निकिरी ॿाहिरि त ॾेखारियो न। चवनि न न असां कोन था पुछूं, भली पंहिंजो टाइम कढनि, पर रुॻो असांखे ॿुधाइनि त कॾहिं वोट कंदा। हाणे ॿुधाइण जी घुरा, बाक़ी चुप लॻी पई आहे। यज़ीद बि एॾो ज़ालिम हुयो, उन जे मुंहं में केरु पियो अचे, कंहिंजी मजाल हुई, मगर वाह मुंहिंजे मुस्तफ़ा जे कुल्हनि जा सवार हज़रत हुसैन। साईं फरमायो रूए ज़मीन जा माण्हू हिक पासे थी वञो, मां मुस्तफ़ा जो बच्चो यज़ीद खे न मञींदुसि। यज़ीद जो सलाम न थींदो, यज़ीद जी बेअत न थींदी, यज़ीद खे तस्लीम न कबो। कई तकलीफ़ूं दर पेश आयूं, बयान थींदो आयो आहे, वाक़ियो ज़िक्र थींदो आयो आहे। हलंदी हलंदे मदीने खे छॾे थो, ऐं मदीनो छॾण को सवलो आहे? ॻाल्हाए त सही। जन ॾिठो आहे मंज़ूर साहब मूंसां गॾु हिकु दफ़ो उमिरे थी,
रियाजुल जन्नत जे भर में बीठा हसीं। पहिरियों भेरो मां सम्झो थो हाज़िरी मुंहिंजो साईं छा था सम्झो। एक शायर जो शेर मां पढ़ी ॿुधायोमांसि। उन छा चयो मदीने वारे सरकार जे ख़िदमत में, तेरी मेराज थी कि तू लोह कलम तक पहुंचा, मेरी मेराज है कि मैं तेरे कदम तक पहुंचा। नबी सुने जी दरबार हजरत इमाम हुसैन साईं महबूब करीम जे शहर खां निकितो ई ॿाहिरि न हुयो, पर हालात जो जायज़ वठंदे पाण सोचियो मदीने में रत न वहायूं, मदीने में खून रज़ी न थी, पाण सफ़र करे मके में आयो। मके में जो पहुतो त ख़त शुरू थी विया। कूफन ख़त लिखिया, बेटा ई घोट ॿुधो अथव? न कोन ॿुधो अथव। थधी हा था कयो, गरम हा कयो, ॿुधो अथव? पाण सुन्नी, अबो सुन्नी, ॾाढो सुन्नी, पर ॾाढो सुन्नी, सारो खानदान सुन्नी। असांजे अदीबन खे अल्लाह ताला हिदायत ॾे। उन्हनि वरी भिटाई साहब खे वाणियनि जे फिक्र ॾे छिकण जी कोशिश कई आहे, हिंदुनि जे मज़हब ॾे छिकण जी कोशिश कई आहे। ऐं हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई खे जेकर चङी तरह मुतालिया कजे, हुनजे रिसाले में थो ॾिसिजे त शाह साहब अबे ॾाॾे पर ॾाॾे पीढ़ाए तो सुन्नी आहे, न वहाबी आहे, न शियो आहे, न ख़ारजी आहे। ही मदीने जे घोट जो आशिक़ बचो आहे ऐं अल्लाह जे वलीअ जो सुहबती बचो आहे। हिन जो अक़ीदो उहो ई आहे जेको मौलाना हाजी मोहम्मद उस्मान जो आहे, जेको मौलाना गुल मोहम्मद जो आहे, जेको मौलाना नाले विठे जो आहे, जेको मौलाना अब्दुल रहीम मुफ्ती साईं जो आहे, जेको गुनहगार जो आहे, जेको अल्लाह जे कामिलन वलीअ जो आहे। ही भिटाई आहे जंहिंखे अल्लाह ताला आला मक़ाम ते पहुचायो आहे। पर तव्हां सुस आहियो, तव्हां काहिली आहे, तव्हां मुताले न कंदा आहियो, पढ़ंदा न आहियो, ॾिसंदा न आहियो। भिटाई अहिड़ो सुन्नी आहे जो अहिड़ो सुन्नी आहे ई कोन को। छा थो चवे पंहिंजे इरशाद में के चायो काफ़िलो मके खां जॾहिं हुज़ूर मदीने आयो, के चायो काफ़िलो साथ धणी सरवान वार वढी वागूं कया पमाहूं दपलान जहड़ो पुनल पा तेरी सिट सजण जे साथ जी। सहाबन खे मञी, इमामन खे मञी, वलियन खे मञी, ख़ैर परे न वञा। इमाम सुहिणो काफ़िलो वठी मके में आयो। ख़त आया कूफे वारनि जा। हर ख़त जे हेठां छा लिखंदा हा? मिन शीयत अलीजिन, ही अलीअ जे हुबेदार जो शीए जो ख़त। हिकिड़ो न ॿ न मुअर्रिखनि लिखियो आहे त 12,000 ख़त हा। घणा ख़त हा? जवाब ॾियो मुंहिंजा भाउ। हाणे 12,000 ख़त लिखण वारा, जुदा जुदा ख़त लिखण वारा, 12,000 ख़त पढ़ी करे इमाम आली मक़ाम तयारी कई। अवां खे रुगी भत जो कार्ड मिलंदो आहे त चढ़ी पवंदा आहियो, अदा दोस्त जो कार्ड आहे, कंहिं बुज़ुर्ग खे मिलंदो आहे अदा मुरीद जो कार्ड आहे। हुते त 12,000 कार्ड मिलिया। इमाम आली मक़ाम तयारु थियो, मुस्लिम साईं खे मोकिली, बचन सूदो शहीद थियो। पाण सफ़र करे जॾहिं करबला जे मैदान में आयो तो ख़तनि लिखण वारा, हुबेदार सॾाइण वारा, शिया ने अली सॾाइण वारा, उहे ख़ुदि तलवारूं खयो यज़ीद जे लश्कर सां गॾु बीठा। अल्लाह ताला पनाह में रखे। बेटा घोट बयान फरमात धारियां ई धारियां मिट्रम यजान थिया मदी डेरन मन में खिलियो खी कार्या सुबह थी सारा त उठन ओता कुन में। जन करबला में पहुता यजीदिन कहिड़ो हरबो हलायो त पानी बंदि कयो। छा बंदि कयो? ॻाल्हायो त सही। माना इमामन खे पानी कोन थी मिलियो। छा डर हो? एक अल्लाह जे बाने बयान फरमायो, हाकिम का हुक्म था कि पानी बशर पिए।
ब्या सब भली पानी पियन। हाकिम का हुक्म था कि पानी बशर पिए, ऊंट पिए, घोड़े पिए, अहले हुनर पिए, दरंद पिए, परंद पिए, मना न कीजियो, और मुस्तफा के लाल को पानी न दीजियो। पखी पियन, मच्छू पियन, चौपाला पियन, यजीदी पानी पियन, पर मिठे मोहम्मद जे बचन खे पानी न ॾिजो। ऐं पानी बंदि कंदे कंदे ॾहीअ जो ॾिहाड़ो आयो। अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? जवाब ॾे, वरी असां जवाब ॾे। हुसैन पाक पाणीअ खां सवार रहियो, खाधे खां सवार रहियो, अल्लाह जे क़ुरान पढ़ंदे गुज़ारी, महबूब करीम जे ज़ात खे यादि कंदे गुज़ारी। जॾहिं ॾहीअ जो ॾिहाड़ो आयो, यज़ीदिन तबल वॼायो। छा वॼायो? दुहल, सिधनि लफ़्ज़नि में। अबा हुसैन सोने सां मंगनहार कहिड़ो गॾु दुहल खणी वियो हो? असांखे छॾे ॾियो। कंहिं बे आलिम खां लिखरायो, शीयन खां लिखरायो, देवबंदिन खां लिखरायो, कंहिं ॿिए खां लिखरायो। हुसैन त क़ुरान पढ़ंदे आयो, तबल त पहिरियों यज़ीद ने वॼायो। इहो त उन्हनि जो तरीक़ो आहे, उन्हनि जी सुन्नत आहे, उन्हनि जो आवाज़ आहे। इमाम अली मक़ाम निहारियो, अहल बेत अतहार, साथी सगोरा पुछनि था कि बिला छा प्रोग्राम आहे? साईं फरमायो, हिकिड़ो दफ़ो अञा हिदायत कंदोमान, वाज़ कंदोमान, नसीहत कंदोमान। साईं छाती ला था कयो? ये मञींदा ई कोन को। पाण फरमायो सही ॻाल्हि आहे, पर हे जेके 82,000 जे अंदरि मां यज़ीदी पियो ॾिसां, इन सभिनी जहन्नम में हिकिड़ो जन्नती फर्द नज़र अची रहियो आहे। ओ केर हो? हज़रते हुर। चओ हज़रते, वॾी आवाज़ सां चओ हज़रते। ये नारा और का था जब फौजे आदा से निकल आए। ॿाहिरि निकिरे पियो, अल्लाह अकबर नारो हणी निकिरी आयो। छा थो चवे? ये नारा हुरका था जब फौजे आदा से निकल आए कि देखो यूं निकलते हैं जहन्नम से खुदा वाले। बड़ी बुरा से शहाद खां पोइ तरी मुख्तियार कार सां मोकल ॾे त हलो थी। साईं वेठो था, पर 5 बजे खां पोइ कुझु ई कोन ॾींदो। हाणे मूंखे बि ख़बर आहे, मां 2-3 साल आयो हा। ॿुधो मुंहिंजा ॿार, इमाम अली मक़ाम जे सॾ ते हुर आयो, शहीद थियो। हज़रत इमाम अली अकबर शहीद थियो। हज़रत कासिम सुहिणो शहीद थियो। कई अल्लाह जा प्यारा शहीद थिया। 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो गुज़रंदो वियो, 11 जी राति पई आहे। यज़ीद ने सोचियो त जेके 2-3 बचड़ा बचा आहिनि, परदीदार बचियूं हल, के 2-3 ज़ख़्मी बचा हल, हलो ॾिसूं त उन्हनि जो हाल छा आहे। ॿाहिरां खीमनि खां बीठा, जो आवाज़ हो अल्लाह जे क़ुरान जो। छाजो? नथो ॻाल्हाई। छाजो? अल्लाह जे क़ुरान जो आवाज़। वींदे वींदे फजर जी नमाज़ थी आहे। सुबुह जो सवेर यज़ीदिन बाहियूं ॾिनियूं मुहम्मद घोट जे बच्चनि जे तंबुनि खे। कंहिं बाहियूं ॾिनियूं? नथो ॻाल्हाई। कंहिं ॾिनियूं? कंहिं ॾिनियूं? ऐं हाणे वरी बाहि त मातम। केॾो न ग़लति फ़ैसिलो आहे। अहल बेत अतहार खे तंग करे हाणे काफ़िले खे रवानो करण जे लाइ वठण आया। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन अॻवाणी में इमाम हसन जा 2-3 बच्चा ज़ख़्मी थी पिया हा। उहे बि काफ़िले में हा, पर माइट मिट सभु कंहिंखे वठी विया हलिया। हेॾे परदीदार हुयूं। जॾहिं मैदान करबला मां लॻियूं, तव्हां ॿुधायो, जंहिं घर में हिकिड़ो माण्हू थो वञे, उन घर वारनि जी छा पोज़ीशन हूंदी आहे, केतिरो परेशानी हूंदी आहे। पर हिते जो साथनि जा साथ
टोलन जा टोला अल्लाह जे राह में शहीद लगा पिया हा। ये जो निहारीन त ॾींहुं त वाकई ॾींहुं आहे, सिज जी रोशनी त वाकई सिज जी रोशनी आहे, पर हुसैन जे चेहरे मां ईअं पयूं थियूं त जलियूं निकिरनि जो सिज जी बि जान आहे। बेटा ऐसा मैं तो ॾाढी रत रत्यास दंदत मोती गुतिया चोॾीह माह चंद्र जे पिड़ में पेशान्यास अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो ज़मीनास ककरा करबला जा मदर थे मेड़ियास फटन सां रत फुड़ा अलीअ थे उघियास मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदिले खून जे। मैदान मां लंघंदे सुञाणनि पिया त ही फलाणे जो पाक जिस्म आहे, ही फलाणे जो पाक जिस्म आहे, ही फलाणे जो पाक जिस्म आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन जी दिल भरजी आई ऐं मदीने जे मीर खे सरदा थो करे। या रहमतल लिल आलमीन अदरकल ज़ैनुल आबिदीन, या रहमतल लिल आलमीन अदरकल ज़ैनुल आबिदीन महबूस ऐद ज़ालिमी फिल मौक़िबी वल मुज़दहम। सॾकंदा गुज़र थियूं हुआ, ॾिसंदा आया, सुञाणंदा आया ऐं शहीदनि जा पाक सर लोही कुंदरिन जे कुंदरी, सम्झो था कुंदरी छा ॾिठी अथव कॾहिं? केरु खणंदो आहे? ॻाल्हायो छो नथा? गार त कान्हे न, असीं त तारीफ़ था सुञाणप था करायूं त केरु खणंदो आहे? ॻाल्हायो। या कंहिं खईं यज़ीद जे लश्करनि उन लोही कुंदरनि जे चोटनि खे इमामनि जे पाक गिचनि में ज़ोर ते अंदरि हयऊं, उन गिचनि खे मथे खयूं पिया अचनि। हिन जे ख़्याल में असांजी फतह थी आहे, पर हिन जी ज़िल्लत ही, रुसवाई ही, ख़्वारी हुई। फतह त हज़रत हुसैन जी आहे जेके क़यामत ते हर दुनिया जो माण्हू यादि कंदो थो अचे। छा चयो हिकु अल्लाह जे माने चए थो इंसान को बेदार तो हो लेने दो, हर कौम पुकारेगी हमारे हैं हुसैन। अब हो या न? इंसान को बेदार तो हो लेने दो, हर कौम पुकारेगी हमारे हैं हुसैन। नढो चे त मुंहिंजो आहे, वॾो चे त मुंहिंजो आहे, पीर चे त मुंहिंजो आहे, फ़कीर चे त मुंहिंजो आहे, मुर्शिद चे त मुंहिंजो आहे, मुरीद चे त मुंहिंजो आहे। हुसैन अहिड़ी शइ आहे जंहिंजे दामन में सभिनी जा हथ लॻा पिया आहिनि। आया सफ़र करे रस्ते में हिकिड़ो गैर मुसलमाननि जो घर हो, हिकिड़ी बुढ़ड़ी औरत रस्ते ते बीही रही, पुछे थी अबा केरु आहियो? चऊं यज़ीदी लश्करी आहियूं। ए केरु खयां अथव? चऊं ही बाग़ी हा। छा हा? कंहिं चयो यज़ीदिन, ॻाल्हि कंहिं चयो? चओ त सही न। हाणे बि अहिड़ा मुल्क में टोला आहिनि जन जो लिटरेचर मुफ़्त में थो मिले। असीं त घुरूं था तव्हां किताब जा पैसा, हू तव्हांखे ॾियनि था मुफ़्त, पर हिन जे पढ़ण सां ईमान बचंदो, हुन जे पढ़ण सां हली पवंदो। उन में लिखियो आहे माज़अल्लाह यज़ीदी लश्कर वारा गुफ़्ता हुसैन बाग़ी हो, हालांकि बाग़ी कोन्हे, हक़ जो इमाम। जो हक़ जो उन गैर मुसलमान औरत चयो उन काफ़िले वारनि खे त मां तव्हांजी ख़िदमत कंदसि, मुंहिंजो बचिरो बीमार आहे, मां ख़्वाब में ॾिठो आहे हज़रत ईसा नबीअ खे। उन मूंखे फरमायो आहे त सुबुह जो मुस्तफ़ा करीम जो नवासो शहीद सूरत में पाक सर नेज़ ते हूंदो, हितां ई लंघंदो, उनखे वठी अचिजां पंहिंजे घर। उहो न ॼनी, उन जो बचिरो ज़ैनुल आबिदीन हूंदो, उनखे वठी अचां पंहिंजे घर। उहो तुंहिंजे बचे ते हथ रखंदो, ग़म लही वेंदा, कम ठही वेंदा। इमाम साईं खे वठी आई,
हजरत ज़ैनुल आबिदीन दुआ फरमाई, उहा वेचारी पोढ़ी मुसलमान थी, उन जो बीमार बच्चो मुसलमान थियो। बुजुर्गनि लिखियो आहे त उन जे कमाल करामत खे हुसैन पाक जे बचे जे खे ॾिसी हिकु न ॿ न 7 घर उन गैर मुसलमान जा कलमूं पढ़ी मुसलमान थिया। हू वरी अॻिते हलिया त को शख़्स बीठो आहे, ॿुढड़ो पोढ़ो वीचारो, इमाम ॾे निहारे चए थो, ज़ैनुल आबिदीन रुगी तूं अकेलो इम्तिहान में न आयो आहे, हिते इम्तिहान जो सिलसिलो तॾहिं खां शुरू आहे जॾहिं खां दुनिया थी आहे। अल्लाह जो फ़ैसिलो आहे, आज़माईंदो आहे। तूं बि सब्र कर जीअं हज़रत यूसुफ सब्र कयो। साईं फरमायो त यूसुफ जे ऐं मुंहिंजे इम्तिहान में फ़र्क़ु आहे। कीअं भला? क़ैद यूसुफ दी आते कैद आबिद दी, इस विच फर्क हज़ारा। यूसुफ कैद अकेला होया, मेरे नाले परदेदारा। मुंह में हुन में फर्क आ। 40 साल पुजाना मिलिया, यूसुफ बाप ते भाना, और ता कियामत कर दिया है मेरा बाप जुदाया। सभी बर्दाश्त कंदे कूफे में आया। यजीद पलीद जे गवर्नर इब्ने ज़ियाद हुकुम कयो त हिते न दिमश्क में यजीद ॾे खणी वञो। उहे साॻिया नेज़नि ते सिर यजीद ॾे खणी आया। दिमश्क में तख़्त ते वेठो आहे ॾनिहार जो, बाक़ी 2-3 मिंट तख़्त ते वेठो आहे। इमाम अली मक़ाम जे पाक सिर खे हिकु थालीअ में रखे यजीद जे अॻियां रखियऊं। उन्हनि मुल्लनि खे चयो जेके यजीदी टोले जा हामी आहिनि, जेके तलवारुनि जे बजाय ट्रेन था वठनि किलाशन कोफ सां, तव्हां समझो था त कश्मीर फतह कंदा, पर इहे ट्रेंड पिया थियनि तव्हां सुन्नियुनि जे मस्जिदुनि ते कब्ज़े जे लाइ, बुज़ुर्गनि जे मज़ारनि खे ड्राहण जे लाइ, दरगाहुनि ते कंट्रोल करण जे लाइ। तव्हांखे ख़बर कान पवंदी आहे त छा हक़ीक़त आहे। अल्लाह ताला जा बांधाओ, तव्हांखे सुन्नियुनि खे सुजाॻ थियण जो दौर आहे। अव्हांखे चपाट लॻे पई, पर अञा समझो था त मेरे प्यार जी चपटी आहे, न अञा पंधु घणो आहे। अल्लाह पनाह में रखे। उन्हनि खां पुछो जेके लिखंदा यजीद माज़अल्लाह सही हो, हुसैन ग़लत हो, नऊज़ बिल्लाह है। इमाम जो सिर जन थाल में विझी यजीद जे अॻियां रखियो वियो आहे त लकुण हथ में आहे। इमाम पाक जे चपन ते हीअं धक थो हणे। सहाबी वेठो आहे, चए थो आ यजीद ज़ालिम, इहो लकुण पोइ ते हटा। इन्हे चपन ते मूं मुस्तफ़ा करीम खे चुमियूं नींदे ॾिठो हो। मोहम्मद हबीब खे इन चपन खे चुमंदे मूं ॾिठो हो। जे माठ कर न त मारींदो मां। जे हुसैन वियो, बाक़ी मुंहिंजी ज़िंदगी कहिड़ी वधीक मोतबर आहे। यज़ीद वॾी बेअदबी कई, वॾी गुस्ताखी कई। अल्लाह ताला शल पनाह में रखे। रात जो ॿाहिरि मैदान में तंबू लॻाई, उन में शहीदनि जा सिर रखिया विया। शहीदनि जे सिरनि ते चौकीदार बीहारे वियो। वो चौकीदार थो चवे त शिमिर पलीद हुसैन पाक जे सिर खे उते न रखियो, उहो वरी पंहिंजे घर ॾे खणी वियो त मां उते संभाले थो रखां। उते हिकिड़ी पेती, हुन पेतीअ में इमाम पाक जे सिर खे रखियईं। सुम्ही रहियो। पेती काठ जी ही, विच में विछूं सोराख हा। उन शिमिर जी ज़ाल रात जो उथे त सॼो घर नूर लॻो पियो आहे। पढ़ी ॿुधा साईं। 5:30 पोइ त थी वेंदा गंज। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मां वरी पियो डिॼां त टाइम जी पाबंदी करणी पवंदी, न त सुबुह जो भॼंदा ओ डीसी साहब बंदश 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 बंदश। बेली बंदश को सी गार था ॾियूं, को विढ़ूं था पिया। असीं त ख़ाली हथ अची अल्लाह जो क़ुर पढ़ंदा आहियूं। दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि।
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज से वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जा प्यारा बन हो इमाम आली मकाम जे सिर खे शिमर घर देखणी आयो। रात जो टाइम आ, शिमर सोचो त पेती में रखा मुखे इनाम मिलंदा मता ॿियो को खणी वञे। रात जो पेती बंद करे तालो वणे सुम्ही रहियो। घर वारी जो थी निहारे त सारो घर नूर आ। चाहे बिजली जो दौर भी कोन हो, पर बिजली भी असां वटि कॾहिं बंदि हूंदी आहे कॾहिं खुलंदी आहे। छो त मुल्क में पाणीअ जी किल्लत आहे। दुआ कयो अल्लाह या किल्लत दूर करे। आमीन त चओ। अहिड़ो जिते बर्फ़ पियल आहे उते रब को अहिड़ो मींहुं वसाए जो बर्फ़ ॻरी पवे त ॾुख ई लही वञनि। मुहम्मद करीम जे उम्मतनि जा ॿेड़ा ई पार थी वञनि। इहे दुआऊं घुरंदा कयो, अल्लाह खे ॿाॾाईंदा कयो त मुंहिंजा मौला असांजे ज़ईफ़ हाल खे न ॾिस, मदीने वारे जे सदके महिरबानी कर। हज़रत हबीब करीम जे बचड़े खे पेती में रखियो वियो। उन जी घरवारी जो निहारे त सॼो मुल्क नूर आहे। छाजो नूर आहे? सोचे सोचे अकुलमंद हुई पेतीअ जे मथां आई त उन जे फिथन मां पियो थो नूर निकिरे। खोले जो खणी हुसैन सुहणे जे पाक चप ते धकु लॻल हो। विथी थी वई ही उतां ही ॾंद मुबारक ज़ाहिर थी रहियो हो। उन ॾंद जे तजल्लुनि घर खे रोशन करे छॾियो हो। इन जे करे आला हज़रत अहले सुन्नत जो मशहूर बुजुर्ग फरमाए थो पियो त तेरे नस्ले पाक से है बच्चा बच्चा नूर का। अवां छा था चओ? नूर आहिनि? हथ मथे खणी चओ त तसली थिए। तेरे नस्ले पाक से है बच्चा बच्चा नूर का, या नबी तू है ने नूर तेरा सब घराना नूर का। सारो खानदान नूर। घरवारी उथारेस थी, ओ शिमरा ओ ज़ालिम अखे खोल, ॾिस त कंहिंखे शहीद करे आयो हैं। कंहिंजे मथां तलवार हलाई थई। अल्लाह ताला जा प्यारा बानहो। हींअर हिकिड़ो निडो उर्दू में रिसालो मुंहिंजे नज़र मां गुज़रियो। देवबंदी मौलवियुनि जो लिखियल हो त नबीअ खे जे ताक़त हुजे हां त हुसैन खे कोन बचाए हां। जेको पंहिंजे बचन खे नथो बचाए सघे सो तव्हांखे छा बचाईंदो? पर हकीकत छा आहे जेका भिटाई घोट बयान फरमाई त सख्ती शहादत जी निसोरोई नाज के 030030897886 दोस्त कुहाए दादला मोहब माराए खास सख्ती शहादत जी निसोरोई नाज के रिंद परूर निराज कजे करबला जो दोस्त कुहाए दादला मोहब माराए खासन खलीलन के सख्तियों सहाए अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे इन्हीअ में आहे ऊनी गाल असरार जी। ही कुदरती राज आ, कुदरती आजमाइश। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हबीबे करीम जे प्यारे
इमाम आली मकाम खे पेती मां कढियो वियो आहे, वरी थाल में रखियो वियो आहे। सुबुह जो टाइम वरी यज़ीद जे दरबार में आंदो वियो। विच ते बि कई इमाम पाक करामतूं ॾेखारियूं। छा ॾेखारियूं? वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। हिकिड़ो शख़्स क़ुरान पढ़ंदो पियो, उन जे ज़ुबान मां ग़लति लफ़्ज़ निकितो। हुसैन पाक बाक़ी जिस्म त करबला में हो, सिर्फ सिरी मुबारक ही नेज़े थी, उहा सिरी थी ॻाल्हाए ऐं उनखे अखर थो ॾसे त ईअं न पढ़ क़ुरान ही आहे। चओ सुभान अल्लाह। छा जेराहनि या न? ॻाल्हाए जेराहनि या न? ही त हुसैन सुहिणो आहे। पर सिंध जो मशहूर वली हजरत शाह इनायत शहीद रहमतुल्लाह ताला अलैह के जन तलवार लगी हुई, सिरी परे वनी किरी हुई। सिरी जो किरे त माण्हू बीही न सघे, पर शाह इनायत बीठो रहियो। सिरी कटी पई परे पई त पंहिंजे पेरनि सां पंधु करे उन सिरीअ ॾे वियो। उन सिरीअ खे हथ ते रखे ऐं कातिल सां सिरी ॻाल्हाए थी पई त उहो कातिल जज़ाकल रिहानी बि मरा अज़ शर्रि हस्ती जज़ाकल्लाह फिद्दारैन खैरा। कातिल ख़ुशि हूंदे दुनिया जे सूरनि खां छॾाए छॾी, मिठे मुहम्मद सां मिलाए छॾी। शहीद जो निज़ाम निरालो, हालात निराली आहे, हयाती निराली आहे, अकुल खां मथे आहे। मुंहिंजे हबीब करीम जे बचे कई करामतूं ॾेखारियूं। इहा बि करामत रस्ते में ज़ाहिर थी जो हिकिड़े जाइ ते मंज़िल अंदाज़ थिया। वॾो हिकिड़ो कोट हो हिकिड़े यहूदीअ जो, जंहिंजो नालो हो हारान। छा नालो हो? जवाब ॾे मुंहिंजा भाउ। उन जे पाड़े में वञी लथा। ही सभई मस्त नशे में, गुरूर में, दुनिया जे तमाम में। होॾे हारान घर में सुतो पियो आहे, रात जो ख्वाब में थो ॾिसे। हज़रत मूसा ऐं हारून तशरीफ़ फरमा थिया। फरमाई त हारान अञा सुतो पियो आहे, पाड़े में केरु लथो पियो थिए, निकिरी वञी ॾिस। अचे जो निहारे त शहीदनि जूं पाक सिरियूं आहिनि। यज़ीदी बीठा आहिनि। ॻाल्हि कीअं? सॼो हवाल करे ॿुधायूं। हुसैन कहिड़ो आहे? जो फलाणे तंबूअ में आहे। अॻिती वञा, ख़र्ची ॾे पोइ वञ। अॻिती वधी आयो आहे। अचे जो निहारे त ॿियो तलवार खणी बीठो आहे। पुछे थो केरु आहे? जी हारान। छाजे लाइ आयो आहे? हुसैन जे सिरीअ जे दीदार लाइ। ही न तोखे मोकल न आहे? जी बाबा पोयां मोकल वठी आयो हा, पास वठी आयो हा। तूं किथो थी मोकल न आहे? जी दुनिया वारनि जी पास आहे। मां दुनिया वारो न आहियां, मां अल्लाह जो मलाइक आहियां। हुसैन जे सिर खे चुमण जे लाइ परदीदार ख़ातूने जन्नत पहुती आहे, हदीयतुल कुबरा पहुती आहे, मुहम्मद जूं प्यारियूं पहुतियूं आहिनि। उहे बच्चे खे ॾिसनि पोइ भली अचे ॾिसजां मां इंसान आहियां, मां अल्लाह जो मलाइक आहियां। ही पोइ हिते हटी वियो। कुझु देर गुज़री, पोइ वरी आयो त उहो माण्हू न हो। हिन अॻिते वधी उन जंहिं जाइ ते रखियल हो साईं, इरादो को त हुसैन पाक खे हथनि में खणा। हुसैन सुहिणे जी ज़ुबान खुली। फरमायूं कलमो पढ़ियो थी जो मूंखे थो खणी। कंहिंखे थो कलमो पढ़ाए? ॻाल्हाए त सही यहूदीअ खे। कंहिंखे थो पढ़ाए? कंहिंखे? हाणे वरी मस्जिद वारे खे पढ़ाईंदा आहिनि। कलमा पढ़ो कलमा। अरे खुदा जा बाना वुज़ू बि कयई, मस्जिद में बि आयो, निमाज़ पढ़ियई, अञा कलमो कोन थो अचेसि। कलमा पढ़ो जी, कलमा पढ़ो। सभु जेके रिटायर हूंदा माल मेड़े एतिरो गॾु कयो अथनि जो बिस्तरा कुल्हनि ते हलां लॻी पई आहे। अल्लाह साईं असांखे कलमो नसीब कयो आहे, ईमान नसीब कयो आहे। हुसैन कंहिंखे तो कलमो पढ़ाए? काफ़र खे ॻाल्हाए कंहिंखे? उन कलमो पढ़ियो आहे।
हुसैनी फैज़ उनखे नवाज़ियो आहे। वींदे वींदे फजर जे अज़ान जो टाइम आयो, यज़ीदी सुता पिया हुआ। इमाम आली मक़ाम जे पढ़ियल शागिर्द उन ई तंबुनि में बि ऐं बांग शुरू कई। यज़ीदी जागी आया, तूं वरी बांग केथो ॾी? चई मां बांग न ॾियां त केरु ॾे? तूं त यहूदी है। कि हाणे यहूदी न आहियां, हाणे मुहम्मद आहियां। अव्हां खे पंहिंजे उस्ताद कलमो पढ़ायो हूंदो, माउ पीउ मूंखे हज़रत हुसैन कलमो। वाह वाह सुभान अल्लाह। बेशक इन जे करे मशहूर कौल आहे त जिसने हक सुभान अल्लाह करबला में अदा कर दिया, सुभान अल्लाह। अपने नाना का वायदा वफा कर दिया, घर का घर सब सुपर्दे खुदा कर दिया, उस हुसैन बने हैदर लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में। जिसको धोखे से कूफे बुलाया गया, जिसको बैठे बिठाए सताया गया, जिसकी गर्दन पे खंजर चलाया गया, उस मोहम्मद के अख्तर पे लाखों सलाम मुस्तफा। लाखों सलाम इमाम अली मक़ाम। कई करमतूं ॾेखारियूं, कई फैज़ ॾिना, कई मेहरबानियूं कयूं। यज़ीद इमामनि खे दिमश्क में रखियो, हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खे जेल में विधो वियो, ऐं इमाम रब्बानी ख़ाजे ख़ाजगान हज़रत इमाम रब्बानी अहमद सरहंदी मुजद्दिद मुनव्विर अल-फसानी रहमतुल्लाह अलैह मकतूबा शरीफ में लिखन था पिया त इमाम ज़ैनुल आबिदीन जेल में रहन जे दौरान बि 500 नफ़िल हर रात पढ़ंदो हो। घणा ॻाल्हाए त सही, असां खां फर्ज़ न पुॼी। 500 नफ़िल रोज़। ऐं एॾो सखी वरी मां अॻिते अञा अधु कलाक मूंखे आहे अर्ज़ु कयां थो इंशाअल्लाह ताला। हज़रत हबीब करीम जे बचड़े खे इमाम ज़ैनुल आबिदीन प्यारे खे जॾहिं वरी यज़ीद ॿाहिरि घुरायो त यज़ीद जो पुटु इमाम खे थो चवे, ॾिसी थो मुंहिंजे पीउ जी हुकूमत, मुंहिंजे पीउ जा नगारा पिया वॼनी, नगारा। साईं फरमायो किथे था नगारा वॼनि? चई ॿाहिरि ॿुधी कोन पियो, बम 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 बम। ॿुधंदा हो न, किथे वॼंदो आहे? ॻाल्हायो त सही। बम 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 बम, ही नगारा था वॼनि। अल्लाह पनाह में रखे। इहे कंहिं वटि वॻा? अरे फ़कीर तूं त ॾाढा ॻाल्हा, कंहिं वटि वॻा? ॻाल्हायो कंहिं वटि वॻा? इमाम वटि कोन वॻा हा, इहे उन वटि वॻा हा। इमाम आली मक़ाम हज़रत ज़ैनुल आबिदीन चयो, छा थो चई यज़ीदी पुट? कि ॿुध मुंहिंजे बाबे जा दम 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 जो हले। चई अरे मुंहिंजे नाने जो ॿुधजां। थोरी देरि थी बांग आई। हाय हाय अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। जॾहिं महबूब जो नालो आयो त ज़ैनुल आबिदीन यज़ीदी फर खे वठी चई ॿुधा त इहो नालो हमेशा हूंदो या तो वारो? चई नालो इहो हूंदो पर मूं वारी पार्टी बि हूंदी।
मुबारा या रब हूंदा दुनिया में, ये न तो है को न हूंदा वो भी होंगे। खुदा पनाह में रखंदो। इमाम सुहणे यजीदी पुट जा ताना ॿुधी फरमायई त ॻाल्हि हीअं, मुंहिंजे बाबा खे उन में बुख में तंग करे क़ैद करे वियो, तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं। भला जे तोखे अञा बि ताक़त आज़माइण जो शौक़ु आहे त हिकु तूं लही आ, ॿियो मां लही अचां। तूं यज़ीदी नस्ल आं, मां हैदर करार जो बच्चो आहियां, पोटो आहियां। निकिरी मैदान में अच, ख़बर पए त तूं ताक़तवर आहीं या मां ताक़तवर आहियां। यज़ीद चस छोरा छो फिटी थई? ही उन जो पुटु आहे जंहिंजो नालो हुसैन आहे, उन जो पोटो आहे जंहिंजो नालो अली अल मुर्तज़ा आहे। उहो अली अल मुर्तज़ा जो शजाअत आहे त उन जी आहे, सखावत आहे त उन जी आहे, इल्म आहे त उन जो आहे, फ़हम आहे त उन जो आहे, फ़ैज़ आहे त उन जो आहे, कमाल आहे त उन जो आहे। ऐं एतिरे इल्म वारो जंहिंजे इल्म खे क़यामत ताईं सलाम। साईं जंगे नहरवान ॾे पियो वञे हज़रत अली साईं। रस्ते में हिकिड़ो नुजूमी रहंदो हो। नुजूमी केरु? हाणे बि अख़बार में कॾहिं कॾहिं ॾींदा आहिनि। हेॾे पिशावर ॾे को दरवेश आहे, सो हिकिड़े सियासतदान खे को ॿ लठियूं हयईं। वरी का हुकूमत मिलियसि, वठी था भॼन सियासतदान। जे बेली वारो कर मूंखे ॿ टे ॾंडा हण त मूंखे हुकूमत मिले। हिकिड़ो पुठा कढे ठक ॿियो थिए। हिते बाको कखु हणे त मारे विझनिसि, उते पुठा झले बीठा हणे मारा अचे त ख़ुदा करे लट हणी। अहिड़ो ज़हन दुनिया जे लालच जो। उन नुजूमीअ खे कंहिं ॿुधायो त अली अल मुर्तज़ा पंहिंजे साथ सां वञे पियो। नुजूमीअ माण्हू मोकिलियो, अलीअ खे चयो त महिरबानी करे न वञे, सितारो हिन जे फ़ाइदे में न आहे। सितारे जी गर्दश ॿुधाए थी पई, वेंदा त मार खाई वेंदा, सहाबी सगोरा शहीद थी वेंदा, अलीअ जा साथी बचंदा ई कोन को। हज़रत अली फरमाए नुजूमी किथे आहे? फलाणी जाइ ते आहे। साईं सिधो सो हलियो आयो। चई तोखे ख़बर आहे त सितारो किथे आहे? चई हा। साईं चयो सितारो त पोइ था ॻाल्हायूं, पर ॿुधाए त तूं जे पेरनि जे हेठां छा आहे? कंहिं चयोसि हज़रत अलीअ। चई मुंहिंजे पेरनि जे हेठां फर्श आहे। साईं चयो इन फर्श जे हेठां छा आहे? चई मिटी आहे। साईं चयो मिटीअ जे अंदरां छा आहे? चई मिटी आहे। साईं चयो मिटीअ जे अंदरां छा आहे? वात पटे बीही रहियो। अली अल मुर्तज़ा फरमायो तुंहिंजे पेरनि जे हेठां फर्श आहे, उन फर्श जे हेठां मिटी आहे, उन मिटीअ जे हेठां सोन जा दीनार आहिनि। खोटियूं त वाकई दीनार निकिरी पिया। अली साईं फरमायो तोखे पेरनि जे हेठां जी बि ख़बर कान्हे का, आसमानी सितारनि जी ख़बर कीअं पवंदी? चाहे थो अली अल मुर्तज़ा तोखे ख़बर कीअं पई कि मां तो वटि ईअं लड़ी कोन आयो हा? मूंखे मुंहिंजे महबूब करीम अॻु ई ॿुधाए छॾियो हो त अली नहरवान ॾे वेंदे रस्ते में नुजूमी मिलंदो, उहो ई ॻाल्हि कदो तूं हीअं चइजां, उहो तोसां बहस कंदो, तूं हुनखे साबित करे ॾेखारजां त नबी त नबी आहे, पर नबीअ जे प्यारे अलीअ जे इल्म खां ज़मीन जा राज़ बि लिकल न आहिनि। वो राज़दारे खफी जली है, जिधर भी देखो अली अली है। फर्क आहे। असीं चवंदा आहियूं त वुज़ूअ सां, असीं चवंदा आहियूं त अदब सां। ॿिए वीचारे जे वात मां भंग पई वहंदी आहे, गिग पई ॻरंदी आहे, चरस जो दूंहों हूंदो आहे, पोइ नाण हणंदो आहे, हणंदो आहे। पर अहले सुन्नत वल जमात वारो, अव्हां जो वात गुलाब आहे। जो रब जो नारो हणो, नबीअ जो नारो हणो, सहाबनि जो नारो हणो, अलीअ जो नारो हणो, हुसैन जो हणो, त वात पाक ऐं साफ़ आहे। इन जे करे था चऊं वो राज़दारे खफी जली है, जिधर भी देखो अली अली है। सभई चवराईंदो
पुरानो शेर आ, पक्को तो ॾाढो। वो राज़दार खफी जली है, जिधर भी देखो अली अली है, गवाह मदीने की हर गली है, जिधर भी देखो अली अली है। यजीद चयो पुट खे त छो फिटी थई, ही अली मुर्तज़ा जो बच्चो आ, हुसैन जो दी पर पुट। चयो सुभान अल्लाह, वॾे आवाज़ चओ, वॾे वॾे आवाज़ सां चओ। मरी वेंदे न विढ़। चई बाबा ठहियो। इमाम ज़ैनुल आबिदीन खे यज़ीद सॾे, चई त मूंखे ॾुख आ, हाणे थो ॾुख करे। घर जे माण्हुनि खे चई त हाणे तहीं रड़ियूं कयो, रंभूं कयो, मातम कयो, कारा कपिड़ा कयो। दुनिया चवंदी त हुसैन खे तकलीफ़ ॾिनई, मां चवां त न, मां बेॾोही आहे, मूंखे ॾाढो ॾुख आहे। सहाबनि जे रूबरुनि चपनि ते चहबो के पई, ॾुख उस तरह पे हई, ॾुख कोन हो, पर मकर कई, दंगो कई ऐं रंग करे दुनिया तां पंहिंजे पाण खे आज़ाद थे कई। पर न, हुसैन जो कातिल ज़ालिम इमाम आली मक़ाम खे जेका तकलीफ़ पहुती, उन जो जवाबदार आहे। इन जे करे दुनिया में ॿिए हर कंहिंजे क़ब्र जो निशान आहे, पर यज़ीद जे क़ब्र जो निशान कोन्हे। छा थो चवे अल्लाह जो बानू, वो तख्त कहाँ है और वो ताज कहाँ है, ए खाक बता गोर यजीद आज कहाँ है। पतो ही नथो पवे। इमाम अली मक़ाम ज़ैनुल आबिदीन सुहिणे खे यजीद चयो, हाणे छा थो घुरी? घुर ही ॿियो कुझु नथो घुरां, मूंखे इजाज़त ॾे ऐं उठ सवारियूं ॾे या माण्हू बचार ॾे त मां पंहिंजा परदीदार परदे सां वठी वञी मदीने में पहुचां। पोइ साथी मिलिया, रवानगी थी, सफ़र थियो। करबला जे मैदान खां सफ़र कंदा, पंधरो कंदा, मैदान मां हलंदा आया। मुंहिंजे हबीब करीम जा बचड़ाओ, सारे मंज़र में इमाम ऐं उन जे सिरनि जा साथियुनि जा सिर नेज़नि ते हा। बुज़ुर्गनि लिखियो आहे त रस्ते में करबला आई, वो जंहिं शहीद जो जेको जिस्म हो, उन जे सिर खे उन सां मिलाए रखियो वियो, उते ई दफ़न कया विया। के लिखनि था ऐं वली कामिल बुज़ुर्ग गौस कुतुब उहे इन ॻाल्हि जा क़ाइल आहिनि त हुसैन पाक जे सिर खे धड़ सां गॾु रखियो न वियो। रस्ते में हिकिड़ो इलाइक़ो हो, उते दफ़न कयो वियो। वरी उते तो कुझु दौर गुज़रण खां पोइ मिस्र में आंदो वियो ऐं जेके कामिल वली गौस कुतुब आहिनि उहे अॼु ताईं मिस्र में उन मशहद हुसैन नाले मज़ार ते वञनि था, जिते इमाम पाक जो सिर दफ़न थियल आहे। ऐं विहण खां पोइ, मुराक़बे करण खां पोइ, जिन जे दिलि जी दीद खुलियल आहे, उहे हुसैन सुहिणे जो दीदार कंदा आहिनि, सलाम भरींदा आहिनि, हाज़िरी ॾींदा आहिनि। हिकिड़ो वाक़ियो, हिकिड़ो बुज़ुर्ग फरमाए थो, मां न मशहद में मिस्र में इमाम अली मक़ाम जी पाक सिर जी हाज़िरीअ ते वियुसि। वञी चयुमि अस्सलाम अलैकुम या हुसैन इब्न अली इब्न रसूलिल्लाह, त पाण जवाब ॾिनऊं वालेकुम सलाम या फलान इब्न फलान। अदा सलाम जेरो ॾींदो या न? ॻाल्हायो त सही। हुसैन ज़िंदहा, भला जे हुसैन ज़िंदहा त महबूब मदीने वारो। हाँ, हिकिड़ो माण्हू चए थो त पखो हले पियो पर मथे पावर कोन्हे, इनखे सचो चइबो? ॻाल्हाए त सही। भई पखो तरे थो जॾहिं पावर आहे न, दुनिया जी ज़िंदगी तरह जॾहिं मदीने वारो ज़िंदा आहे। जे महबूब ज़िंदा न हुजे हा त न तूं हुजी हा न मां हुजां हा, काश न हुजे हा। इमाम आली मक़ाम ज़िंदा आहिनि, इमाम पाक जे मज़ार ते सलाम थो वराए, जवाब थो मिले। हिकिड़े ॾींहुं आयो, सलाम वराई, जवाब न मिलियो। हैरान थी वियो।
अचे सोच में पियो त अलाए का ग़लती थी आहे, अलाए को कुसूर थियो आहे। अब मां जेकॾहिं तव्हां मां कंहिंजे दरवाज़े ते अचां या तूं कुर्ब करे मुंहिंजे ग़रीब खाने ते अची अचे चई मौली साहब अस्सलाम वालेकुम, मां वेठो बि हुजां तोखे जवाब न ॾियां त वरी ईंदे? अदा मौलवी आहे त पंहिंजे लाइ छो मां वञा, मूंखे लाचार कहिड़ो आहे। हुसैन पाक जो सलाम न ॾिनो, जवाब न ॾिनो, ही मोटी वञे हा पर मोटियो न, छो त मोटबो उनखे छॾे आ जंहिंखां सवा सरी सघे। हुसैन पाक खां सवा सरंदी नाहे। चओ सुभान अल्लाह। वरी आयो रात जो रोई रोई आयो, हिकिड़े दफ़े वरी जो आयो अस्सलाम अलैक या हुसैन बिन अली या बिन रसूलिल्लाह, हबीब जे बचड़े ते सलाम हराई। साईं सलाम जो जवाब ॾिनो। पुछे तो क़िबला उन ॾींहुं जवाब कोन मिलियो हो? साईं फरमायो कुन्तु मुश्तगिलन बिज़ियारत जद्दी रसूलिल्लाह, उन ॾींहुं इन जे करे न मिलियो हो जो मां पंहिंजे नाने मुस्तफ़ा जे दीदार ते वियो हो। अबा महबूब जे दरबार जो दीदार भलो अमल आहे। नजदी वहाबिन लिखियो आहे त जेको मदीने वञे नबी पाक जे ज़ियारत जी नियत करे वेंदो त हराम आहे। मस्जिद जे नियत सां वञे, नबीअ जे नियत सां न वञे। ऐं इहो बि लिखियो अथनि हिकिड़ो किताब हथ आयो मदीने पाक मां तंबीहुज़ार मदीना, त जेकॾहिं न माण्हुनि जो शोर न थिए त नबीअ जो रोज़ो डाहे मैदान करे छॾियो। इहो उन्हनि जो ज़हन आहे। असांजो अक़ीदो आहे त ख़ुदा वरी वरी दीदार कराए, बार बार दीदार कराए। किथे जो? तो किथे जो? शहरे नबी है कितना मुअत्तर कदम कदम, शहरे नबी है कितना मुअत्तर कदम कदम, मिलती है बूए जुल्फ मुअंबर कदम कदम, मिलती है बूए जुल्फ मुअंबर कदम कदम, शहरे नबी है कितना मुअत्तर कदम कदम। सुभान अल्लाह चो। शहरे नबी है कितना मुअत्तर कदम कदम, मिलती है बूए जुल्फ मुअंबर कदम कदम, शहरे नबी है कितना मुअत्तर कदम कदम। जलवे जमाल गुंबज़े, कलवे जमाल गुंबज़े खदरा को देखिए, जलवे जमाल गुंबज़े खदरा को देखिए, जुल्मत को कर रहे हैं मुनव्वर कदम कदम, जुल्मत को कर रहे हैं मुनव्वर कदम कदम। इमाम आली मकाम मज़ार मां पियो वञे पंहिंजे नाने जे दीदार लाइ, त अल्लाह ताला जा बानड़ो इमाम आली मकाम खे उते दफन कयो वियो, सिर मुबारक मशहद में, जिस्म अक़दस करबला में। मगर असांजो ईमान आहे त हुसैन जो वार वार फैज़ ॾींदो आहे, हुसैन जे पाक जिस्म जो ज़रो ज़रो फैज़ ॾींदड़ आहे। इमाम आली मकाम अल्लाह जे राह में शहीद थी बातिल खे ॿुधायो त हक़ चइबो, हक़ जे ज़रिए नाहक़ खे दफ़ा कबो, हक़ जे ज़रिए बातिल खे दफ़ा कबो। केतिरो बि ज़ालिम हाकिम हुजे पर उन खां डिॼबो न, सच चई मैदान मल्हाइबो। अल्लाह से इहा ई ॻाल्हि बयान फरमाई, वलौला दफ़उल्लाहि नास बादहुम बिबादिल लफसदिल अर्ज़। ॿियनि खे दफ़ा न कया हा, सचनि जे ज़रिए कूड़नि खे दफ़ा न कया हा, हक़ वारनि जे ज़रिए नाहक़ वारनि खे दफ़ा न कया हा, त ज़मीन फासिद थी वञे हा, दुनिया तबाह थी वञे हा। पर को न को मैदान में ईंदो जंहिंजे ज़रिए हक़ जा होका थींदा, हक़ जा आवाज़ थींदा ऐं दुनिया खे हक़ जो पैगाम मिलंदो। इहो हुसैन जो सबक़ आहे जेको दुनिया ते हली रहियो आहे।
जो चवण अव्हां जो बुधन कबूल फरमाए। अल्लाह से साईं वारन के मस्जिद के जमात के आबाद फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।